सिंध हाई कोर्ट सखर बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी लाड़कानी में प्रोफेसर्स जूं भर्तियों रोके छॾियूं आहिनि। डॉक्टर्स खे अदालती हुकुम ते तरक़ियूं न ॾियण ख़िलाफ़ तोहिमी अदालत जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो। अदालत जे तलब करण ते वाइस चांसलर शहीद बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी लाड़कानी जे वाइस चांसलर मैडम नुसरत शाह, गुलाम मोहम्मद महर मेडिकल कॉलेज सखर जो प्रिंसिपल डॉक्टर मोहम्मद साले चन्नो ऐं ॿिया वास्तेदार पेश थिया। ख़बर अवां सां शेयर कई पिया। सिंध हाई कोर्ट सखर बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी लाड़कानी में प्रोफेसरनि जूं भर्तियूं रोके छॾियूं आहिनि। डॉक्टरनि खे अदालती हुकुम ते तरक़ियूं न ॾियण ख़िलाफ़ तोहिमी अदालत जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो। अदालत जे तलब करण ते वाइस चांसलर शहीद बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी लाड़कानी जे वाइस चांसलर मैडम नुसरत शाह, गुलाम मोहम्मद महर मेडिकल कॉलेज सखर जो प्रिंसिपल डॉक्टर मोहम्मद साले चन्नो ऐं ॿिया वास्तेदार पेश थिया। सिंध हाई कोर्ट सखर बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी लाड़कानी में प्रोफेसरनि जूं भर्तियूं रोके छॾियूं आहिनि। अदालत जे तलब करण ते वाइस चांसलर शहीद बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी लाड़कानी जी वाइस चांसलर मैडम नुसरत शाह, गुलाम मोहम्मद महर मेडिकल कॉलेज सखर जो प्रिंसिपल डॉक्टर मोहम्मद साले चन्नो ऐं ॿिया वास्तेदार पेश थिया।